पुलिस में हुई, भर्ती थियासीं 2012 में। उन खां पोइ ट्रेनिंग की असांजी लाड़काणे जॾहिं उतां फारिग थियासीं रिक्रूट क्रॉस करे, पोइ हैदराबाद में कराची में रज़ाकाबाद में जॾहिं असांजो कोर्स हो त मारे फ़ोन आई त भाउ तुंहिंजो भाउ सौट ऐं पीउ जेको आहे उहो पंहिंजनि मारियो आहे, पंहिंजा मिट आहे बेॾोए का ग़लती न को पांद पलाम कुझु ई न हुयो। पोइ मां मोटी आयुसि, FIR करायूंसीं। FIR खां पोइ वरी मां नौकिरी कई, 3 साल नौकिरी कई। कराची में कई, शादातपुर में कई, सखर में SRP में हुयासीं। पोइ जॾहिं केसनि खां पोइ मां वॾी कोशिशि कई त जेके माण्हू उन्हनि खे गिरफ़्तार करायां जेके इन में मुलविस आहिनि। पुलिस मुंहिंजी मदद न कई। अञा उन्हनि माण्हुनि गॾिजी करे जेको आहे मुंहिंजे मथां पाण में के सौट विढ़िया, मुंहिंजे मथां कूड़ी FIR कराए छॾियऊं खून जी, मां रूपोश थी वियुसि। उन टाइम मुंहिंजी ड्यूटी SRP हेडक्वार्टर सखर में। मां उनखे चयो बाबा लेटर जो मूंखे FIR थी आहे, मां ऑन ड्यूटी ते आहियां। उन चयो यार लेटर असां न ॾींदासीं। ॾाढी कोशिशि कई। वरी उन खां बाद में कश्मीर पुलिस जंहिं FIR कई उन हद में मां उते वियुसि। बाबा कंहिं दोस्तनि जे थ्रू उन सां ॻाल्हायो। उन चयो 1,05,000 ॾे असां तुंहिंजो केस पढ़ंदासीं। असांखे ख़बर ई न आहे का कूड़ो केस आहे। 1,05,000 मुंहिंजो वठी B क्लास करे, जॾहिं B क्लास थी वियो त उन्हनि सां ॻाल्हायो त भाउ हिन माण्हू जो नालो छो कढियो अथव? उन चयो यार बसि तव्हां वरी सिधी फिरियाद कोर्ट में कयो, केस बहाल थी वेंदो, असां हिन खां पैसा वरिता आहिनि। साॻियो ई मुंहिंजे मथां केस बहाल थी वियो। ईअं माना केस लॻंदा आया रूपोश थी वियुसि। नौकिरी हली वई, का ख़बर कोन्हे। केस काफ़ी थी विया आहिनि, अॻवान जा नाहक जा काफ़ी केस कया अथनि, अंदाज़ो ख़बर कोन्हे। ॿुधूं था ख़बर न आहे का बि, ख़बर न आहे। चवनि था त इनाम लॻल आहे, पर इहा ख़बर न आहे। हाणे छा महसूसु कयो था कचे में रहो था तव्हां? हाणे जेको माण्हू शरीफ़ माण्हू सॼी ज़िंदगी असां बाबा साईं बि शरीफ़ माण्हू हुओ, असां सॼी इलाइक़े खे ख़बर आहे। हाणे हिते अची ज़रूरु परेशान था आहियूं, पर मजबूरी आहे। जेको माहौल मिले थो बिस्मिल्लाह। तव्हांजो फ़ैसिलो छो नथो थिए? फ़ैसिलो नथो थिए न, माण्हू मुंहिंजा मुयल आहिनि। अञा उन्हनि FIR करे मूंखे रूपोश करे छॾियो आहे पुलिस जी मदद सां। सरदार त हाणे जॾहिं रूपोश थी वियासीं त हाणे त थी वियासीं, ईअं सम्झो ॾोहारी करे छॾियऊं। सरदार हाणे छा था करे सघनि असांजे बारे में? काफ़ी ख़ैर थिया आहिनि, सरदार साहिब त काफ़ी ख़ैर कराया आहिनि। पर हाणे जेको माण्हू मुंहिंजा मारे उहो मां सां न ख़ैरु कंदो, न का शइ, न मां त उन सां विड़ियो बि न आहियां, त ख़ैरु कीअं थींदो? उनजो को बि न मोयो आहे। मुंहिंजा ई सिर्फ़ु मोयल आहिनि। असांजी कई आहे जी दादा। हाणे इहो त तॾहिं तव्हां कयूं था त पुलिस जो को बि इंसाफ़, पुलिस मुंहिंजी मदद त न कई अञा, पर मूंखे रूपोश करे धाड़ियल करार ॾेई छॾियऊं। इहो त पुलिस जी दादा। अच्छा, तव्हां का अपील कई? कंहिंखे जॾहिं को इंसाफ़ आहे न त अपील कंहिंखे कयूं था? साधारण वटि या SSP वटि? बसि हुकूमत कोन कईसीं, बसि रूपोश थी वियासीं, काॾे वञण जहिड़ा न रहियासीं त कंहिंखे अपील कयूं? हाणे कीअं महसूसु कयो था? कचे में रहो था, तव्हांजा बच्चा बि हूंदा, बसि मजबूरी आहे, हाणे छा कजे? बुनियादी तौर ते जहिड़ो छा थो थियो तव्हांजो? को मसइलो न हो, बसि ईअं थोरी ॻाल्हि ते 3 माण्हू मारे हजाया। कहिड़े इलाइक़े में मारियो? दुरानी मारनि। अच्छा, कचे में जी हा। हुनजी FIR थी तव्हांजे? हा, FIR कराई हुई। हुन में जवाबदार पुलिस गिरफ़्तार कया? न थिया न, जवाबदारनि मां कढियमि त बाज़ार पुलिस काफ़ी SSP खे SHO खे चयुमि बाबा मां पुलिस में आहियां, मुंहिंजी मदद कयो, मां पाण पुलिस वारो आहियां, पर कुझु बि न थियो। नौकिरी कीअं वरिती तव्हां पुलिस जी? नौकिरी त हाणे पढ़ियो शौक़ु ज़रूरु पुलिस जो, मां शुरू में पुलिस जो शौक़ु हो, पर अॼु धाड़ियल करार ॾेई छॾियऊं। अच्छा जी। कीअं तव्हांखे नौकिरी मिली, किथां मिली? नौकिरी SRP हेडक्वार्टर सखर में टेस्ट रखियल, उन में पास थी वियोसि मां। अच्छा, तालीम छा आहे तव्हांजी? इंटर आहे। अच्छा जी, तव्हां शागिर्द बि रहिया हो? बिल्कुलु। उनजे बावजूदि बि तव्हां सां ज़्यादती? बिल्कुलु। हाणे कहिड़ो मुतालबो कहिड़ो कंदो गवर्नमेंट खां? सिंध खां इहो मुतालबो आहे, ऑफिसरनि आलनि खां इहो मुतालबो आहे त मां त हिकिड़ो इन क़दुरु पहुची वियुमि, पर ख़ुदारा इहा मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त कंहिं बि मज़लूम ते जेकॾहिं केस थिए त अॻु में इन्वेस्टिगेशन कयो त बाबा कहिड़ा माण्हू इन में मुलविस आहिनि। असांजी सिंध में सिर्फ़ु इहो थिए थो त अॻु में केस थिए थो 10, 15, 20 ते, पोइ इन्वेस्टिगेशन करे केस कढंदा, जीअं मां खां पैसा वरितो। त अॻु में इन्वेस्टिगेशन थिए त जीअं ख़बर पए त भाउ हे मुलविस आहे, हे न आहे, हे हक़ु आहे, हे ना हक़ु आहे।
त ईअं को बेगुनाह ईअं मुंहुं वांगुरु ज़िंदगी न गुज़ारींदो।